हिला दिया ना इहा कड़ी बदतमीजी आहे। ही मासी चपरा जी दिए बदतमीज ना या मुझो मतलब है त ही बदतमीज ना है। तू सुगण आई आई तू सोडी आई आई मां टोनी आया। अब बदतमीज किथे आहे? ओ मुंहिंजा सुहिणा सोडा असांजो रस्तो रोक न करे, न त मुंहिंजी बि ख़बर अथई मां कुश्तीअ जी पहलवान आहियां। शायद तोखे भी खबर ना है त मां जुड़े कराटे जो मास्टर आया उर्फ टोनी ताकीबाद। अबे हिला के रख दूंगा। पर तू असांजो रस्तो छो रोकियो आ? आखिर तू चाही छा थो? तू मुझी ज़ाल के रुलाई नहीं वती मां कल में मारी ना खादी मुके मानी केर पचा दिनो। मां तुंहिंजी ज़ाल न आहियां बल्कि मां कंहिंजी बि ज़ाल न आहियां। टोनी असांजो रस्तो छॾ, न तो तूं खोखरी मुड़ीअ में कुटे चटणी ठाहे कुतन के खराए छॾीसांइ। हीअ तुंहिंजी ज़ाल न आहे। हिला दिया ना पो पक तू मुझी ज़ाल शोना बेबी। वाह मुखे गारियूं थोड़ी सोडी। अॼु हिनखे सबक सेखारणो पवंदो। अॼु हिनखे अहिड़ो त दाव हण जो 8 ॾींहं लाटूअ वांगुरु फिरंदो रहे। होशियार थी टोनी। तू अची वई हेॾा ईंदे तोखे कंहिं ॾिठो त कोन? न कंहिं बि कोन ॾिठो। तू माल ॾेखार। पहिरियां पैसा ॻाल्हाए। पहिरियों माल ॾेखार। अॻे दफ़े बि तव्हां 10,000 में मूंखे कूड़ा ज़ेवर ॾेई विया, जिनकी चोर बाज़ार में सिर्फ़ 5,000 क़ीमत हुई। नालो अथम फरी ऐं ॻाल्हि कंदी आहियां खरी। अॻे दफ़े असां तोखे इहो कोन चयोसीं त गहा सोना आहे। असां त सिर्फ़ ज़ेवरनि जी ॻाल्हि कईसीं। बहरहाल मां ॿीहर नुक़सान खाइण नथो चाहियां, इन करे पहिरियां तूं पंहिंजो माल ॾेखार। ठीकु आहे फरी, तूं पंहिंजो माल खणी आ। ओके ये पिस्टल तो फिल्मी आहे, हिन मां तूं ऑन कयो तो बारूद न। जेको बि आहे तुंहिंजे साम्हूं आहे। ये तो शायद भी पुरानी आहे, रोटी भी फाटल है, कम जी ना आहे। चोर बाज़ार में हिन जी क़ीमत 200 रुपए खां मथे ना आहे। मां हिन माल जा अव्हांखे 150 रुपया ॾींदुसि। छा 150 रुपया? शर्म कर शर्म। 10,000 जो तो पिस्टल आहे। खबरदार अपनी जे घेरे में आयो ऐं जंहिं बचण जी कोशिश कई मां उनखे फुल फ्राई करे छॾींदुसि। वरी पुलिस के घरां तो सुठो न थियो। सोप सीरियल मश्करन जो ॻोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।